जयराम जी की जय साईं लीलाशाह। तव्हां सभिनी खे आज दर्शन कराए रहे आहियूं। भावनगर शहर में चेटीचंड जे अॻियां हिकिड़ी भव्य शोभा यात्रा निकिरी रही आहे। उन में सभिनी मंदरनि जी झांकी, अलॻि अलॻि संतनि जा जेके स्थान आहिनि उहे स्थाननि जा अलॻि अलॻि ट्रक ठाहे करे उन्हनि में संतनि खे स्थापित कराए ऐं सभिनी खे सिंधी समाज खे एकता जे सूत्र में ॿधी करे हिकिड़ी प्रवृत्ति थी रही आहे, हिकिड़ी शोभा यात्रा निकिरी रही आहे। उन में असां हींअर तव्हांखे दर्शन कराए रहिया आहियूं परम पूज्य संत श्रोमणी स्वामी लीलाशाह महाराज जा। इन्हनि जी बि झांकी निकिरंदी आहे, उन्हनि जा अलॻि अलॻि कटआउट्स, उन्हनि जा योगा वारा फोटोग्राफ्स, उन्हनि जा ओरिजिनल फोटोग्राफ्स, इहे सभु असां ट्रक ते हींअर सुशोभन कंदासीं। तव्हांखे स्वामी जिन जा अलॻि अलॻि सूत्र ऐं स्वामी जिन जा अलॻि अलॻि जेके फोटोग्राफ्स आहिनि उहे ॾेखारण जी कोशिशि करे रहिया आहियूं। भव्य आयोजन थियो आहे भावनगर शहर में। हींअर डेकोरेशन जो कमु चालू आहे। ही स्वामी जिन जी वॾी जेकी तस्वीर आहे उन जा दर्शन कंदा। भावनगर जी सॼी लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत ट्रस्ट, महिला मंडल, नौजवान मंडल ऐं सभई कार्यकर्ता गॾु थी करे इहो सेवा कार्य में जुड़िया आहियूं। असां सभई सुबुह खां वठी ज़बरदस्त हिन जी तयारी हली रही आहे। अलॻि अलॻि 24 खां मथे कटआउट्स तव्हांखे हींअर ॾेखारिया। ॿाहिरि डेकोरेशन थी रहियो आहे। वरी हिकु दफ़ो पाण लाल साईं जो जयकारो मनाईंदासीं। आयो लाल सभई चओ।